नाज़रीन हेडलाइन समाचार अवांखे ठुल मां अपडेट कंदा हलूं त ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ओड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे। ठुल ॻोठ रसूल बख्श कटोहर में ओड़ी विघे वधीक हिकु नींगरी फौत थी वई आहे। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ओड़ी विघे फौतुनि जो अंग वधी 25 थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ओड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे। ठुल ॻोठ रसूल बख्श कटोहर में उरड़ी विघे वधीक हिकु नींगरी फौत थी वई आहे। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी विघे फौतुनि जो अंग वधी 25 थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे। ठुल ॻोठ रसूल बख्श कटोहर में उरड़ी विघे वधीक हिकु नींगरी फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठुल मां हफ़ीज़ सुमरो ख़ान जी। हफ़ीज़ कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ठुल भरिसां रसूल बख्श कटोर में उरड़ी वगे ॿारड़ी जेको आहे मुस्कान कटोर पहुची वई आहे। उन खां पोइ उरड़ी पहुचल अंग वधी 25 थी वियो आहे। ठुल तालुके अंदरि ठुल ऐं भरपासे इलाइक़नि मीरपुर बोड़ो मुबारकपुर चौंकल बावलपुर समेत ॿियनि इलाइक़नि में उरड़ी वबाई सूरत अटैक करे वई आहे। उन बावजूदि सिहत खाते जो उरड़ी जे बचाव जी वैक्सीन जे हवाले सां कई बि उपाय न वठी सघिया आहिनि। इलाइक़े वारनि सां ॻाल्हि ॿोल चवणु आहे त काफ़ी मरतबा असां सिहत खाते जे मदान खे ॿुधायो आहे त वैक्सीन जा टुका कराया वञनि, त उन बावजूदि वैक्सीन जी नथी करे वञे उरड़ी जे बचाव लाइ। जेकॾहिं असांजा ॿारनि जी जेकियूं हयातियूं आहिनि उहे दावत लॻी विया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त असांजे इलाइक़नि में जेके मुब्तला ॿार आहिनि उनखे उरड़ी खे बचाव जी वैक्सीन करे वञनि। जी वॾी महिरबानी अवांजी हफ़ीज़ अपडेट करण लाइ।